अॼु जी दिलेर सिंधी जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत आहे। सभ खां पहिरीं त तव्हांखे असां धन्यवाद कंदासीं तव्हांजे सहयोग ऐं सपोर्ट जे लाइ। दर्शकनि खे इहो चवंदासीं त चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा जीअं असांजी हिमत अञा वधे। जे न नज़र खणी आसे पासे में निहारींदासीं त मायूस मुरझायल चेहरा वधीक नज़र ईंदा। हर कंहिंखे कंहिं न कंहिं ॻाल्हि जी टेंशन आहे। किनखे को मुक़ाम हासिल करण जी टेंशन, त जिन मुक़ाम हासिल कयो आहे उन्हनि खे उन जॻह ते बीहण जी टेंशन। इन मायूसीअ जो जेका कि हिकु भयंकर बीमारी आहे, इलाजु तमामु सवलो आहे। हा, इलाजु तमामु सवलो आहे। खिलणु हिकु अहिड़ी दवा आहे जंहिंजो न कोई साइड इफ़ेक्ट आहे, न जंहिंजे लाइ कंहिं डॉक्टर जी ज़रूरत आहे, न कंहिं हॉस्पिटल जी। पर इन टेंशन मायूसीअ ऐं मर्ज़ जे लाइ हिकु नायाबु इलाजु आहे। अॼु असां जॾहिं गार्डन में वेंदा आहियूं, बाग़नि में वेंदा आहियूं, त उते हिकु टोलीअ में माण्हूअ खे खिलंदे मुस्कुराईंदे ॾिसंदा आहियूं, जंहिंखे लाफ्टर क्लब चयो वेंदो आहे। देश विदेश में लाफ्टर क्लब्स खे वधाईंदड़ अॼु डॉक्टर मदन कटारिया ऐं माधुरी कटारिया असां सां गॾु हिन शो ते मौजूदु आहिनि। डॉक्टर मदन कटारिया, जंहिंजो जनमु पंजाब जे हिकु ॻोठ में थियो, जेको कि बॉर्डर खां महज 7 किलोमीटर दूरीअ ते आहे, मोहरे वाला, हिकु किसान ज़मीनदार जे घर में। 8 भाउरनि भेनरनि जो परिवार हुयो। माता जी इच्छा हुई त हिकिड़ो ॿार त ज़रूर पढ़ाईअ में अॻिते वधे। तेज़ हुजण जे करे डॉक्टर मदन कटारिया खे डॉक्टर बणजण जे लाइ हिमथायो वियो। स्कूली शिक्षा ॻोठ में शुरू कंदे, फिरोजपुर जे बोर्डिंग स्कूल खां अॻिते वधंदे, चंडीगढ़ जे डीएवी कॉलेज खां सफ़र पूरो कंदे, अमृतसर जे मेडिकल कॉलेज में डॉक्टर साहब MBBS जी डिग्री हासिल कई। उन खां पोइ मुंबई जे जसलोक हॉस्पिटल में 5 सालनि जे लाइ रेजिडेंसी हाउस जॉब कई। डॉक्टर मदन कटारिया, गिगलिंग गुरु। डॉक्टर मदन ऐं माधुरी कटारिया जी, तव्हांजो असांजे अॼु जे प्रोग्राम में स्वागत आहे। बहुत खुशी हुई यहाँ आपके प्रोग्राम में आकर के, दिलेर सिंधी में। जी, हमें भी आपसे मिलकर बहुत अच्छा लग रहा है। माधुरी, प्रोग्राम जी शुरुआत कंदासीं, तव्हां सां ॼाणींदासीं त तव्हां किथे ॼावा, पलिया वॾा थिया ऐं तव्हांजी पढ़ाई किथे थी? एक्चुअली तो मैं जयपुर में पैदा थी हुअसि। मुंहिंजो फादर पुलिस में DIG हुआ, त इन करे जगह जगह ते असां पढ़ाई कई ऐं कॉलेज में जोधपुर मां कयो। जी हा, त तमामु जीअं चवंदा आहिनि माण्हू गोल्डन स्पून सां पैदा थींदो आहे, ईअं मां सोने जे चमच सां पैदा थी हुअसि। छो जो असांखे ऑर्डलीज़ हूंदा हुआ, 5 ऑर्डलीज़, पोइ गार्ड हूंदी, गेट ते केरु बि अंदरि न अची सघंदो, राइफल खणी सेंटी बीठो हूंदो। त एकदम जीअं चवंदा आहिनि न, राजा जी राजकुमारी वांगुरु जी मां पैदा थियसि, अहिड़े घराने में पैदा थियसि। ॾाढो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। तव्हांजी पढ़ाई किथे शुरू थी? पढ़ाई बि राजस्थान में, जीअं मूंखे लॻे थो पहिरीं त नेचुरली जयपुर में असां घणा साल रहियासीं, 4-5 साल। पोइ हुन खां पोइ अजमेर, उदयपुर, जोधपुर, कोटा, बाड़मेर में बि असां वियासीं। मतलब तव्हांजे डैडी जे ट्रांसफर थींदा रहंदा हुया, इन जे करे तव्हांखे अलॻि अलॻि जॻहियुनि ते पंहिंजी पढ़ाई करणी पई। त इन दौर में तव्हां मदन जी सां कीअं गॾिया? त पोइ असां वरी डैडी जी मुंहिंजी डेथ थी वई, त नंढे एज में डेथ थी वई, त असां वरी बॉम्बे अची वियासीं। त असांजा फ्रेंड हुआ जेके मारवाड़ी हुआ ऐं उहो ब्लू स्टार में जॉब कंदा हुआ। त उन्हनि चयो डॉक्टर कटारिया तमामु सुठा माण्हू आहिनि, उन्हनि खे सुञाणींदो एज़ अ डॉक्टर। जसलोक में डॉक्टर साहब कमु कंदा हुआ। त असां चयो ठीकु आहे, कटारिया त सिंधी हूंदा न? त चई हा सिंधी आहिनि, शायदि सिंधी आहिनि। जॾहिं गॾिजियासीं त डॉक्टर कटारिया चयो मां त पंजाबी आहियां। अच्छा। दोखे में असांजी शादी थी वई। वरी कोइंसिडेंस इहो थियो त असांजी पंजाब सिंध बैंक ठही वई। पंजाब सिंध बॉन्ड ठही वियो। डॉक्टर मदन, हिकु सिंधी छोकिरी तव्हांजी लाइफ पार्टनर रही आहे, तव्हांजी शादी थी आहे, अॼु तव्हांजी खिल मां त ख़ुशी ज़ाहिर थिए थी, पर इहो बि तव्हांजो सफ़र कीअं रहियो?
पहली बात तो मैं सिंधी से शादी नहीं करना चाहता था, तो मैंने बोला नहीं, मैं तो अपनी पंजाबी में करूँगा। लेकिन जब माधुरी से मिला तो क्लीन बोर्ड हो गया। तो इतनी अच्छी फैमिली बैकग्राउंड और इतने एटिकेट्स और सब चीज़ें, तो मुझे बहुत अच्छा लगा। हमारी एनर्जी काफ़ी मैच कर गई। और फिर लाफ्टर मूवमेंट जो हमने शुरू की 13 मार्च 1995 को, तो माधुरी जी का इसमें बहुत बड़ा रोल रहा जी। अगर हस्बैंड वाइफ दोनों इकट्ठे काम किए तो, क्योंकि लाफ्टर मूवमेंट में ज़्यादातर औरतें हैं जी, लेडीज़ ज़्यादा है, तो इनका हमारे साथ होना बहुत बड़ा एक प्लस था, जिसकी वजह से बहुत सारी लेडीज़ इसमें इन्वॉल्व होगी। और आप जानते हैं कि जिस चीज़ में भी लेडीज़ इन्वॉल्व होती हैं वो चीज़ काफ़ी क्रेडिबल मानी जाती है। जी बिल्कुल। तो ये हम लोग साथ में कंधे से कंधा मिला के पूरी दुनिया में घूमे। आज पूरे वर्ल्ड में 108 देशों में भी लाफ्टर क्लब पहुंचा है जी। तो ये हमारी एक कंबाइंड एक एनर्जी थी, जिसने पूरी दुनिया में सिंध और पंजाब की एसोसिएशन ने सारी दुनिया को हिला के रख दिया। बहुत अच्छी बात है। या तव्हांजी एनर्जी अञा भी अॻिते वधंदी रहे, या असां शुभकामनाऊं कंदासीं, ॾींदासीं। मदन जी, तव्हां प्रोफेशनली हिकिड़ा डॉक्टर आहियो, पर तव्हांखे दुनिया गिगलिंग गुरु करे वधीक सुञाणंदी आहे, त इहो लाफ्टर क्लब चालू करण जो वीचार तव्हांजे मन में कीअं आयो? अच्छा, मैं मेडिकल प्रैक्टिस करता था वहाँ बॉम्बे में, और मेडिकल प्रैक्टिस के साथ साथ हम एक मैगजीन निकालते थे, माय डॉक्टर हेल्थ मैगजीन था। अच्छा। तो मैं और माधुरी दोनों हम लोग एडिट करते थे। तो हम सोचा कि इसके ऊपर अलग अलग चीज़ों के ऊपर आर्टिकल लिखते थे, हेल्थ के बारे में, एक्सरसाइज के बारे में। तो 13 मार्च 1995 को हमने एक आर्टिकल लिखा, लाफ्टर इज़ द बेस्ट मेडिसिन। अच्छा। बहुत सारी रिसर्च बेनिफिट्स, मैं बोला इतने बेनिफिट्स, इतनी रिसर्च है, कोई हंसता तो है नहीं बॉम्बे में, तो क्यों ना एक लाफ्टर क्लब शुरू किया जाए। जी। तो हम पार्क में गए और ज़्यादा लोग, पहले दिन 5 आदमियों को लेकर के हमने पहले जोक सुना के हंसना शुरू किया। लोगों को बहुत मज़ा आया। एक हफ्ते के अंदर हम 50 लोग वहाँ जमा हो गए लाफ्टर क्लब में। लेकिन एक हफ्ते के बाद अच्छे जोक्स का स्टॉक खत्म हो गया। तो लोगों ने बोला ये नहीं चलेगा, आप बंद कीजिए। मैं बोला बंद मत करो, हमें एक दिन का समय दीजिए, हम आपको सोच के बताएंगे कि जोक से बिना कैसे हंस सकते हैं। तो फिर हमने एक ऐसी रिसर्च के बारे में पढ़ा जिसमें ये कहा गया कि इवन इफ यू एक्ट लाइक ए हैप्पी पर्सन, अगर आप खुश रहने की एक्टिंग भी करो, हमारे शरीर को पता नहीं चलता कि आप वाकई में खुश हो या एक्टिंग कर रहे हैं। अच्छा। तो हमने बोला कि लाफ्टर को एक एक्सरसाइज बना देते हैं। जी। तो उस वक्त से हम ये आइडिया जो था कि लाफिंग डजंट हैज टू बी नेचुरल। अगर आप नकली भी हंसते हो जी, तो आपको वही बेनिफिट्स मिलेंगे जो एक नेचुरल हंसी के मिलते हैं। ये चीज़ हमें पता नहीं थी। शायद इन करे ही चवंदा आहिनि त हमेशा मुस्कुराईंदा रहो। जब हम ग्रुप में हंसते हैं ना, शुरू में नकली जरूर हंसते हैं, लेकिन एक दूसरे को देख के हंसी नेचुरल भी आ जाती है। तो ये एक सिंपल फिलॉसफी है कि आप ग्रुप में हंसिए, एक दूसरे को देखते रहिए, हंसी अपने आप एक दूसरे को देख के आती जाती है। अच्छा। सबसे इम्पोर्टेंट बात लाफ्टर योगा में जाननी ये ज़रूरी है कि हंसी के बेनिफिट्स जो है वो नेचुरल हंसी से ज़्यादा नहीं मिलते, क्योंकि नेचुरल हंसी है वो 2 सेकंड 3 सेकंड से ज़्यादा नहीं चलती जी। अब साइंस ये कहती है कि अगर हमें लाफ्टर के बेनिफिट्स लेने हैं तो हंसी कम से कम 10-15 मिनट लगातार सस्टेन्ड होनी चाहिए। ओके। और वो नेचुरल तरीके से पॉसिबल ही नहीं है जी। तो इसलिए हमने लाफ्टर योगा को जो सिस्टम डेवलप किया जी, इसमें हर कोई 10 से 15 मिनट, आधे घंटे तक एक के बाद लगातार हंसी हंसते हैं, तो हमारे शरीर के अंदर वो एक रसायन, केमिकल चेंजेस आते हैं, फिजियोलॉजिकल चेंजेस आते हैं जी। उससे आपको बेनिफिट्स मिलते हैं जी। तो हंसी में योग कैसे जुड़ा है ये हम आपको बताते हैं कि हंसी के अलग अलग एक्सरसाइजेस और योग से लिया गया प्राणायाम। तो हंसते हैं, लंबे लंबे श्वास लेते हैं जी। तो हंसी अपने आप में एक ब्रीदिंग एक्सरसाइज है जी। तो जब आप हंसते हो, फेफड़ों की गंदी हवा बाहर फेंकते हो, उसके बदले में आपके शरीर को भरपूर ऑक्सीजन मिलती है जी। और आपकी स्वास्थ्य, आपकी हेल्थ जो है
इस बात पे निर्भर करती है कि आपके शरीर के अंदर प्राण शक्ति यानी ऑक्सीजन कितनी है। ॿुधी करे ॾाढो सुठो थो लॻे पियो इहो सभु त हास्य योगा मां एतिरा फ़ाइदा आहिनि। माधुरी, तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त खिलण मां शरीर ते कहिड़ो असरु थिए थो पियो? एक्चुअली असां जीअं प्राणायाम था कयूं त एक्सरसाइज़ उहा बि एक्सरसाइज़ आहे न, साह जी, मतिलबु हमारी ब्रेथ वर्क चवंदा आहियूं जीअं। त खिलण बि ईअं ई आहे, अगरि असां खिलूं था त तमामु घटि था, कुझु सेकेंड लाइ खिलूं था, पर खिलण हिकिड़ी अहिड़ी एक्सरसाइज़ आहे जेका असांजे पेट में जेतिरा बि असांजा ऑर्गन्स आहिनि, जीअं पेनक्रियास आहे, जीअं इंटेस्टाइन आहे, लीवर आहे, त सभिनी जी एक्सरसाइज़ एतिरी सुठी थी थिए त तव्हांजो लिवर जेको आहे उनजी एक्सरसाइज़ थियण सां तव्हांखे बुख सुठी थी लॻे। तव्हांजी इंटेस्टाइन जी एक्सरसाइज़ जे करे तव्हांजो हाज़मो सुठो थो थी वञे। हिन में पेनक्रियास जी एक्सरसाइज़ थिए थी, जंहिंखे डायबिटीज़ आहे उन्हनि खे इंसुलिन वधणु प्रोड्यूस थी थिए वधीक खिलण सां। खिलण खां त तव्हांजी डायरेक्ट तव्हां खिलो था त उन्हनि जी एक्सरसाइज़ ऐं पेट सां ताईं खिलो था। ऐं एक्सरसाइज़ जो मतिलबु छा आहे? खिलण जी एक्सरसाइज़ छाजे लाइ थी मां चवां, छो जो उनखे कंटिन्यूअस था कयूं असीं। जीअं मां तव्हांखे खिली ॾेखारियां, पेट सां असां खिलियो था त एक्सरसाइज़ एतिरी थी थिए त तव्हांजो सभु शयूं जी एक्टिवेशन वधी थी वञे, तव्हांखे ऑक्सीजन वधीक थी मिले, तव्हांजी लंग्स जी कैपेसिटी वधी थी वञे। हाणे तव्हांखे खिलण लाइ वेही करे खिलण जी ज़रूरत कोन्हे काथे। कमु कंदे कंदे बि मां त इहो ई कंदी आहियां, सुबुह जो बि कमु कंदे कंदे वेहंदे हलंदे कमु कंदे खिलंदी रहंदी आहियां, उहो पेट सां खिलंदी आहियां, त एक्सरसाइज़ थी थिए। एंड इट इज़ नॉट ओनली द बेस्ट मेडिसिन, मां त चवां थी वंडर मेडिसिन आहे, मैजिकल मेडिसिन आहे। ईअं तव्हांजी लंग्स त सुठा थियनि ई था, तव्हांजी एंडोर्फिन सां पैदा थियनि, जंहिंखे चवंदा आहिनि फील गुड हार्मोन। त ईअं खिलंदा आहियो त तव्हांखे सुठो लॻंदो आहे। छो लॻंदो आहे? छो जो असांजी बॉडी में एंडोर्फिन सां पैदा थियनि। ॿी शइ जेका तव्हांजो फेस लिफ्ट थी वेंदो आहे, तव्हांजो जीअं खिलंदा तव्हांजो फेस टोन अप थो थिए। हिन जे बदिले अलावा तव्हांजी पेट जी चर्बी घटिजंदी आहे, छो जो तव्हां एक्सरसाइज़ था कयो त तव्हांजी नेचुरली कैलोरीज़ बर्न थी थियनि, त तव्हांजो वज़न घटिजे थो। त कहिड़ी शइ कोन्हे का जेका हिन सां ठीकु नथी थी सघे। तव्हांजी ऑक्सीजन वधे थी, तव्हांजे ब्रेन खे ऑक्सीजन मिले थी, त तव्हांजे हर शइ लाइ लाफ्टर इज़ द बेस्ट टॉनिक, बेस्ट कॉस्मेटिक, तव्हांखे खूबसूरत बनाता है। त तव्हांजे लाइ मां चवां थी, तव्हां सोचींदा हूंदा भई माण्हू चहिरा माण्हू था खिलनि, पर चहिरा न, मूंखे लॻे थो चहिरा त उहे आहिनि जेके गुस्सो था कनि। छो जो माण्हू गुस्से में पागल थी वेंदो आहे, मर्डर बि करे छॾींदो आहे। ऐं असां छा छा कंदा आहियूं गुस्से में, पर खिलण त मुंहिंजो उल्टो आहे न, हुन में पागल थो थिए पाण, माण्हू स्वस्थ थो थिए ऐं ख़ूबसूरत थो ठहे। अॼु तव्हां ॿुधो त फेस लिफ्टिंग बि थींदी आहे ऐं ओबेसिटी, मोटापो बि घटिजंदो आहे खिलण सां। त दिलि खोले करे खिलंदा रहो। डॉक्टर साहब, हाणे ताईं जे लाफ्टर क्लब तव्हां हिकु बाग़ खां शुरू कई 5 माण्हुनि सां, ऐं हाणे तव्हां स्काइप ताईं आया आहियो, इन सफ़र जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा?